अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां असद खान कुरैशी जी जेकी न्यू फिल्म रिलीज़ थी आहे, हिन फिल्म में कहिड़े कहिड़े अदाकारनि कमु कयो आहे। दोस्तों इहो मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद खान कुरैशी जी जेकी न्यू फिल्म रिलीज़ थी आहे, हिन में कहिड़े कहिड़े अदाकारनि कमु कयो आहे, जीअं त असद खान कुरैशी, बिलावल खोखर, एस भट्टी, ज़फ़र जैसिकाणी, अख्तर खोखर, सादिया चन्ना, इरफान शेख, इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जे बहितरीन अदाकारनि कमु कयो आहे हिन फिल्म में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो आहे दुश्मनी ऐं हिन फिल्म में असद खान कुरैशी जो नालो छा हूंदो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त असद खान कुरैशी जो हिन फिल्म में नालो हूंदो आहे ख़ुदा बख़्श। दोस्तों हीअ फिल्म तमामु ज़बरदस्त आहे ऐं तमामु बहितरीन आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह। दोस्तों ही सिंध TV चैनल ते फिल्म रिलीज़ कई वई आहे। दोस्तों जे अगरि तव्हां ही फिल्म नाहे ॾिठी, तव्हां यूट्यूब ते सर्च कयो दुश्मनी, तव्हांखे ही फिल्म मिली वेंदी यूट्यूब ते। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।